दोस्तों उम्मीद आहे तव्हां सभु खैरियत सां हूंदव। अॼुकल्ह वॾो जान लॻो पियो आहे। हिकिड़ो त असां इन ॻाल्हियुनि में परेशान आहियूं त असां ॿकर वठूं या पाॾो वठूं। ॿियो वरी ही अॼुकल्ह जेके ॿ ॾेबू आया आहिनि असांजे, जेॾी महिल ॾिसूं था सोशल मीडिया ते भूं भूं था कनि। हिन जा कंहिं महिल ब्रेकअप था थियनि, कंहिं महिल लांतीरनि जा ठाह था थियनि। मतिलबु यार तव्हांजा पर्सनल प्रॉब्लम वञी पर्सनल सॉल्व कयो न। हिते भला तव्हां सोशल मीडिया ते हू अपलोड कनि था, वरी असांजा साईं हिते ॿाहिरि जेके सिंधी ॿाहिरि साईं हण वठ लाइ ॾींदा आहिनि। जागीराणी हुनजो साईं ब्रेकअप थी वियो, फलाण थी वियो, वॾो साईं अदाब अची वियो, असां बेरोज़गार थी वियासीं, असांजी डिग्रियूं कम जूं न रहियूं, बाबा वॾो तूफान अची वियो। बाबा को कम करे जे करे वरी ही ॾिसो कूड़ गलाए माण्हुनि जो हमदर्दियूं हासिल करंदी ऐं जेकॾहिं सच ॻाल्हाईंदुमि न त तूफ़ान अची वेंदो। हा साईं वॾो तूफान अची वेंदो भाऊ। साईं माना हिन शायरी खे हिकिड़ो किनी ॾेबू मारियो शायरी पतो करे किन जेॾी महिल किनी शायरी ॿुधूं था असांजे कननि में रुॻो भूं भूं थी थिए। भले मञ न पर वफ़ा कई मां भला भला ॾेबू वॾी साईं वफ़ा कई थी वॾी असां छायर माण्हू आहियूं, असां कलम खणा जंगूं थींदियूं जहिड़ा थींदा। असांजा जेके फेसबुक के दानेश्वर आहिनि उहे वरी साईं हिन जी हण वठ लाइ ॾींदा। मतिलबु हिन जो ब्रेकअप थिए थो, बाबा तव्हांजो छा वञे, तव्हां माना छो था शेयर कयो, माना छो भला छो छो थो कयो असां चुप आया ज़माने अडो रोईंदे न त उमिरि सारी। हा साईं वॾो तू चुप आई हिते ॾींहं राति असांजे ट्राकोड़ो मचाए ॾिनो अथव। घणा दफ़ा तव्हांजा ब्रेकअप थिया, 18 दफ़ा तव्हांजा महीने में ब्रेकअप था थियनि, 20 दफ़ा स्टोरी था हणो त फलाण थियो आहे, जहिड़ो थियो आहे, हीअं आहे, हूअं आहे, जुदाई आहे, फलाणा टीर आहे, वरी तव्हांजा साईं नवां ड्रामा आहिनि, वरी तव्हांजा साईं नवां एक्सक्यूज़ ईंदा। असां त आर्टिस्ट आहियूं, असांजो त कमु आहे। बाबा कमु हुजेव त कमु कयो न, तव्हां कमु नथा कयो। ॾिसो बॉलीवुड में बि इहे शयूं थींदियूं आहिनि, पर यार तव्हां वांगुरु स्पेसिफिकली उहो बेहयाई वारा पार्ट कोन ॾेखारींदा आहिनि। तव्हांजो माना मक़सदु इहो आहे त मेन कॉन्टेक्स्ट इहो हूंदो आहे त तव्हां स्पेसिफिकली उन माना कॉन्टेक्स्ट खे शो कंदा त इहो असांजो कंटेंट आहे। जॾहिं त उहो कंटेंट हूंदो कोन पोइ तव्हां वरी साईं आर्टिस्ट जो तव्हां बहानो ॻोल्हींदा त साईं असां आर्टिस्ट आहियूं, असां आर्टिस्ट जी जेको इज़त कई वञे त यार मेंटली प्रॉब्लम वॾा ख़तरनाक हूंदा आहिनि। पर यार तव्हांजो ब्रेकअप थियो आहे, ठुकरा के मेरा प्यार इंतकाम देखेगी, ठुकरा के मेरा प्यार उन ॾींहं खां जॾहिं ब्रेकअप थियो हुनजो ब्रेकअप वारे 7-8 कलाकनि खां पोइ हिकिड़ी ॿी वीडियो मां पाण ॾिसो इहो हाणे साईं हिन जा ब्रेकअप आहिनि, इहे हिन जी बेहया तव्हां सम्झी वञो त ही पब्लिक स्टंट आहिनि हिन जा, सिर्फ़ु पॉपुलैरिटी ऐं फेम गेन करण लाइ। वरा ही चवंदा त एंजॉय कंदा हुआ, छा हूंदो इहो एंजॉय लुड़ा खाईंदा झूलन ते लुड़ंदा मां चवां हिकिड़ी एंजॉय कंदा हुआ, परेशान पियो था यार कुझु बि कनि, तुंहिंजो छा आहे पाण में ॼाणे न माण्हू चवनि पाण एंजॉय कंदा हुआ, मां चवंदा हिकिड़ी एंजॉय माना मानी मानी खाईंदा हूंदा गॾिजी बि वरी छा इहा हूंदा न एंजॉय। तुंहिंजो छा आहे मां वरी शायर माण्हू आहे, डुक पियो थिए हिनजो। छा पियो डुक थिए था? तूं भले मञ न पर वफ़ा कई मैं ठकी खड़दी लखलाने ते करदी बड़ा टेबू वडी हुआ पायो की जो है। गर्मी लगी पई आहे, यकीन कयो मां हिते ये रेडो मूंखे पगर थो अचे। प्लीज़ चैनल असांजे सब्सक्राइब कजो। असां लाइ कीअं पको बि बंदि कयो आहे त आवाज़ जेको आहे सो इहो तव्हांखे ॿुधाई हींअर पको बि बंदि कयो आहे, हिनजे करे त सिर्फ़ु माइक में आवाज़ थो अचे त हिनजे करे आवाज़ सही नथो क्लियर अचे। पर हिन ॾेबूअ खे न ॿुधंदा कयो, यकीन कयो इंतिहाई क़िस्मत जो बेहूदा माण्हू इहो ॾेबू अथव। हे जेको किनियूं शायरियूं खणी थो अचे, पोइट जे नाले ते माना हिकिड़ो वॾो को दाग आहे, चवंदा आहिनि लांतीर ते ठपो हणी जे पोयां त इहो शाइर न अथव, इहो लांतीर अथव। तव्हांखे माण्हू पसंदि कंदा, मूंखे का जेलसी न आहे बाबा, तव्हांखे अलाह साईं अञा वधीक ॾींदो, पर कंटेंट त ठाहियो न। तव्हां कंटेंट कोन था ठाहियो, तव्हां बेहयाई था ठाहियो। मां ईअं नथो चवां तव्हांजो को कल्चर, तव्हांजे हिन सां को असांजो कल्चर को इफेक्ट थो थिए, या तव्हांजो में असांजो कल्चर को लिकियल आहे, तव्हांजी ड्रेस में साईं रूबियली माना ड्रेस अहिड़ी पाती हिनजे करे असांजो कल्चर ख़राबु थी वियो। तव्हांजी छा औकात आहे असांजे कल्चर खे रिप्रेज़ेंट था कयो? तव्हांजी त का औकात ई न आहे न। कल्चर असांजो तव्हां में आहे ई कोन। ॾिसो घणा दोस्त हूंदा आहिनि ईअं चवंदा आहिनि त यार इहे कल्चर आहे फलाणा टीर आहे, यार इहो असांजो कल्चर न आहे। इहे बेहया न असांजा शाइर आहिनि, इहे बेहया न असांजो कल्चर आहे। लखलानत हुंदी ठकी करे दी बड़ा टेबू तू का